सिंध थिंकर्स फोरम जे चेयरमैन ऐं सिंध जी अज़ीम ऐं क़दीम रूहानी मर्कज़ दरगाह पीर ज़ाकरी जे सज्जादा नशीन सैयद मोहम्मद मुनीर शाह खे संदसि इल्मी अदबी रूहानी ऐं समाजी ख़िदमतुनि ते भेटा पेश करण जे लाइ सिंधी अदबी संगत सकरन पारां सरमद सैयद सां कचहरी जे नाले सां दरगाह शरीफ़ पीर ज़ाकरी जे आसन ते अदबी वेहक मुनक़द कई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि मां अदीबनि शाइरनि ऐं मुफ़क्किरनि शिरकत कई, जिन में ताज जोयो, लियाकत रिज़वी, मुंतज़िर सूमरो, लोंखान चन्नू, बशीर अहमद मेमण, इदरीस जतोई, मौला बख्श बुरड़ो, माशूक धारेजो ऐं ॿिया शामिल हुआ, जिन अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त सैयद मोहम्मद मुनीर शाह उर्फ़ सैयद सरमद जी शख़्सियत घणरुखी शख़्सियत रही आहे। संदसि इल्मी अदबी समाजी ऐं रूहानी पासा सभु सगारा रहिया आहिनि। जॾहिं त ताज़ो टाउन कमेटी सकरन जो चेयरमैन थियण दौरान संदसि 4 साल बि इंतहाई शानदार गुज़रिया आहिनि, जंहिंमें शहर जी तरक़ीअ समेत शहर जे इदारनि खे मज़बूत करण में बि संदसि अहम किरदारु आहे, जिन में टाउन कमेटी सकरन जी नई बिल्डिंग जो क़याम, सकरन प्रेस क्लब में काज़ी अलहवरायो मेमण ऑडिटोरियम हॉल जो क़याम, शाह लतीफ़ पब्लिक लाइब्रेरीअ में अब्दुल हकीम अरशद हॉल जो क़याम, शहर जे अहम चौराहे ते काज़ी सरफराज़ मेमण चौक नाले रखण जो क़याम ऐं सिंध जे तारीख़ी माॻ चाहूं जो दड़ो जे तारीख़ ऐं सकरन जी तारीख़ ते माणिक मल्हा पारां लिखियल ॿिनि किताबनि जी छपाईअ वारो कमु सैयद मुनीर शाह जा रिकॉर्ड कम आहिनि। प्रोग्राम खे अलॻि अलॻि सेशन में ॿ महिमान घुराए ॻाल्हायो वियो। सेशन सिंध जे नामियारे तारीख़दान माणिक मल्हा, मशहूर शाइर साहिल पीरज़ादो, सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई ऐं फिदा संजराणी जिन हलाया। इन खां अॻु सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी मोहम्मद हनीफ़ सूमरो आयल महिमाननि खे आदर भाव पेश करे प्रोग्राम जो मक़सदु बयानु कयो। प्रोग्राम में नूर अहमद लाखो, अयाज़ महर, जहांगीर ॾाहिरी, मोहम्मद उर्स ख़ासकेली ऐं मोहम्मद आलम कीरियो समेत केतिरनि ई अदीबनि ऐं शाइरनि शिरकत कई। इन दौरान आयल महिमाननि पारां सैयद मोहम्मद मुनीर शाह खे अजरकुनि, लुंगियुनि, हारनि ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त संदसि जनम ॾींहं जे हवाले सां केक पिणु कटियो वियो। आख़िर में साहिब महफ़िल सैयद मोहम्मद मुनीर शाह ॻाल्हाईंदे चयो त ज़िंदगीअ जा 63 साल मुकमल कया आहिनि, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह मुतमिन आहियूं। को अहिड़ो कमु नाहे कयो जंहिंसां असांजे माइटनि या असांजी तरबियत कंदड़नि ते को आङुर खणे, जंहिंजो सबबु इहो आहे जो जिन जे हथनि में परवरिश थी या जिन वटि तालीम ऐं तरबियत हासिल कई उहे महा इंसान हुआ, जिन जो असरु आहे जो अॼु अव्हां जे साम्हूं आहियूं। सैयद मोहम्मद मुनीर शाह अल मारूफ सरमद सैयद इहो बि चयो त मुंहिंजी ज़िंदगी सवारण में या शऊर ॾियण में ॿिनि शख़्सियतुनि जो अहम किरदारु आहे। हिकु मुंहिंजो वालिद सैयद अहमद शाह ज़ाकरी उर्फ़ सोणू साईं ऐं ॿियो रहबर सिंध साईं GM सैयद, जिन ते मां अॼु बि फ़ख़्रु करे सघां थो। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।